चाचा दरिया खान जो मसलो तो हल करे आयासीं, पर हाणे हिन मीर ऐं राणीअ जे मसले जो छा थो कयूं? मूंसां मां उन्हनि ॿिन्हिनि जो मयारी आहियां, फिलहाल मां हुननि जे साम्हूं न वञी सघंदुसि। छो चाचा? छो त हाणे मुंहिंजे निशाने ते जवाब आहे। जो मां उन खां गुस्सी थो वञा बिना कंहिं देर जे, नवाब खान राणी ऐं मीर खे वॾो नुक़सान पुॼाईंदो। इहा तव्हांजी सोच सही आहे चाचा, पर मीर हिन झंझट खां परे नथो रही सघे। हू असांजे रस्ते ते आहे, छो त मीर जी भेण जो बि क़त्ल थियल आहे चाचा। मूंसां ई ॿी संगत जेकॾहिं इन गद्दार जे मरण ते नाराज़ थींदा त पोइ इहे संगत बि गद्दार सॾाईंदी। ऐं मां सम्झां थो त इन गद्दार जे मरण ते सॼी संगत ख़ुशि थींदी। ठीकु आहे मीर, हलूं था इन गद्दार खे मारण, पोइ ॾिसूं त छा थो थिए। करीब नवाब खान खे हींअर फिफड़ी लॻल हूंदी, फिफड़ी ज़मीन पेरनि जे हेठां निकिरी वई हूंदसि, ऐं हो हींअर सिर्फ़ु इन सोच में हूंदो त मीर दरिया खान या सिजावल टिनी मां कंहिं हिक खे मिड़ी इहो लेटाए। छो त करीब हीअ जेका बाहि भड़की आहे न, हिन बाहि जो तओ कॾहिं बि नवाब खान खे सुख सां वेहण कोन ॾींदो, रातुनि जूं निंड्रूं हराम हूंदसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।